अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविजन न्यूज़ जे पारां मां आहियां जो मेज़बान फयाज़ नाइच। नाज़रीन, गुफ़्तगू कंदासूं सिंध जे हवाले सां, सिंध जे अमन अमान जे हवाले सां आहियां जो कि प्रोग्राम लाइ असांजे स्टूडियो में दावत ॾिनी आहे सैयद अवैस कादिर शाह साहब खे। पाण पाकिस्तान पीपल्स पार्टी जा MP आहिनि ऐं सिंध असेंबली जेका घरू मामलनि बाबति जेका स्टैंडिंग कमेटी आहे उनजा चेयरपर्सन बि आहिनि। साईं शाह साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। शाह साहब, सिंध जो अमन अमान कीअं था ॾिसो, छा पोज़ीशन आहे तव्हांजी नज़र में? अल्हम्दुलिल्लाह, पहिरियों को काफ़ी बहितर आहे, बहितरी जी तरफ़ वञे पियो। ऐं जहिड़े तरीक़े सां हिन वक़्तु जॉइंट ऑपरेशन्स हलनि पिया या जीअं रेंजर्स ऐं पुलिस गॾु मिली कमु करे पई, उहो उनजो इफेक्ट छा निकितो आहे, उहो उनजो रिज़ल्ट छा आयो आहे, इहो तव्हांखे वधीक ख़बर हूंदो। छो त जेके वारदातुनि में कमी थी आहे, टारगेटेड ऑपरेशन्स हलनि पिया, उनजो ज़रूरु रिज़ल्ट जेको आयो आहे उहो जाॾों काॾों बहितरी तरफ़ आयो। पर असां ॾिठो त हिकिड़ो वक़्तु आयो जॾहिं पीपल्स पार्टी जी हुकूमत ऐं रेंजर्स जेके ईअं लॻो त ईअं चांडिया मक्सी लॻा पिया हुआ। चांडिया मक्सी वारो जेको मिसाल आहे उहो पंहिंजे इंटीरियर सिंध जो आहे। सिंध सॼी सिंध आहे, पर मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो त इंटीरियर में इहो मिसाल ॾिनो वेंदो आहे त जॾहिं ॿ धुरियूं पाण में छितियूं थींदियूं आहिनि, पर ईअं न आहे। उहो बणायो पियो वियो, उहो कयो पियो वियो। कामिल शाह साहब जेको बयानु ॾिनो या जेको हुन ॿी धुर ॾांहुं बयानु आयो, एक्चुअल जेको प्रॉब्लम उहो सॉर्ट आउट थी वियो न, उहो मसइलो हल थी वियो। टीं धुर खां फ़ाइदो वठण जी कोशिशि पई करे, उहो होॾां बि उन्हनि खे बि उथारे पई, हेॾे मिस गाइडेंस पई थिए। मसइलो सिंध हुकूमत ऐं रेंजर्स जे दरमियान हो। वफ़ाक़ साम्हूं खुली वियो। मां ओपनली थो ॻाल्हायां, नवाज़ शरीफ़ ओपनली थियो न। भला जॾहिं हिकिड़ो सूबे जो मसइलो आहे, आफ्टर 18th अमेंडमेंट तव्हां जॾहिं सूबनि खे ख़ुदि मुख़्तार करे छॾियो आहे, त सूबो चाहे थो त रेंजर्स हुनजी हेल्प करे, पर रेंजर्स ऐं पुलिस पंहिंजी डोमेन में रही कमु करनि। अव्हांजो इदारो आहे, अव्हांजे इदारे जी हिकिड़ी फील्ड आहे, अव्हांजो हिकिड़ो सर्किल ठहियलु आहे। तव्हां उनजे अंदरि रही कमु कंदव त तव्हांजो इदारो बि सही हलंदो, तव्हां बि सही हलंदव। पर जे हुन दायराकार हुन लॉ खां ॿाहिरि निकिरी वेंदव त उहो त कमु सही न हलंदो। इदारे जे अंदरि ॾिसो न, स्टेट विद इन स्टेट नथा हली सघूं। लाड़काणे में वञी जेको असद खरल जे मामले में थिया न, कीअं तव्हां जेकॾहिं तव्हां हुनखे स्टेट विद इन स्टेट चओ था, उहा त असांखे थींदे नज़र आई आहे, हर हंधि नज़र आई आहे। ॾिसो न, हू परमिशन वठनि था। जंहिं महिल पहिरियों जेकी तव्हां ॻाल्हि कई चांडिया मक्सी वारी, मां उन तां ॻाल्हि थी, IG साहब बि वियो, शायदि सुहेल सियाल साहब बि वियो हुते, उन्हनि जी हिते बि का ॻाल्हि थी, परमिशन वरिती ऐं उन खां पोइ उहो सॼो ऑपरेशन थियो आहे। पोइ छो पुलिस हुननि सां अटकाव कयो हुते? बज़ार उते जेकी असांखे ख़बर पई आहे त पुलिस त अटकाव कोन कयो। स्टैंडिंग कमेटी में बि जंहिं महिल उते ॻाल्हि थी आहे, हाणे हिते हिकिड़ी ॻाल्हि थी पेश कई वञे, उते ऑन स्पॉट ॿी शइ आहे। ज़रूरु टॉक्स थियनि था, ज़रूरु हुननि जी पाण में अंडरस्टैंडिंग आहे। IG खे इंफॉर्म कयो थो वञे जी हिन वक़्तु बि कराची जे कंहिं इलाइक़े में ऑपरेशन हले पियो, त हाणे इहो इन ओपन त कोन ॿुधाईंदा त असां कहिड़े SP सां, कहिड़े DIG सां कॉन्टेक्ट में आहियूं, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे पुलिस फोर्सिस बि हुन सां गॾु थियूं वञनि। कामिल शाह जो जेसिताईं टेन्योर हुयो, तेसिताईं रेंजर्स ऐं सिंध गवर्नमेंट जा रिलेशन्स जेके आहिनि उहे कोई ताईं टेंशन में हुआ, छिकताण जो सबबु हुआ। उनजी भेट में मुराद अली शाह जे अचण खां पोइ उहे निस्बतन सिमूदन थिया आहिनि। शायदि उहो शुरू जो दौरु हुयो, शुरू जे वक़्त में साईं कामिल शाह हुन में थोरो घणो जहिड़ी का ॻाल्हि थी बि त सेटल थी वई, पर उहे मामलात हल थींदा विया, डे बाय डे स्मूथनेस ईंदी वई। शुरू जो जेको मसइलो, जेको असां मिसाल चांडिया मक्सी तां जॉइन था कयूं, उन खां पोइ तव्हां ॾिसंदो त ग्राफ सेटल डाउन थींदो वियो, डस्ट सेटल डाउन थींदी वई ऐं सुठे तरीक़े सां कमु पियो हलियो न। पर उनजे करे तव्हांखे नथो लॻे त पीपल्स पार्टी जेको अॼु क्रेडिट खणण जी कोशिशि करे थी पई, उहो क्रेडिट ॾियणु चओ त पाकिस्तान जे सिक्योरिटी इस्टेब्लिशमेंट हलियो थो वञे, छाकाणि त चवनि था त भई हुननि पंहिंजो जेको आहे उहो कयो, रेज़िस्ट कयो। पीपल्स पार्टी डॉक्टर आसिम जे मसइले ते रेज़िस्ट कयो, फिशरीज़ जे मसइले ते रेज़िस्ट कयो, हुन खां पोइ बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे मामले ते रेज़िस्ट कयो, असद खरल जे मसइले ते रेज़िस्ट कयो, ऐं बाक़ाइदा ओपन बयान आया त स्टेट विद इन स्टेट जीअं तव्हां पाण चओ था। किथे टेररिज्म जे मामले ते पीपल्स पार्टी रेज़िस्ट कयो, किथे लॉ एंड ऑर्डर जे उन्हनि त चयो टेरर फिनांस, उन्हनि ओपनली चयो टेरर फिनांस जो लफ़्ज़। मां तव्हां पंहिंजी ॻाल्हि करे वियो, तव्हां पंहिंजी ॻाल्हि करे, हाणे मूंखे ॻाल्हाइण ॾियो। किथे टेररिज्म जे मामले ते पाकिस्तान पीपल्स पार्टी रेज़िस्ट कयो, किथे जिते लॉ एंड ऑर्डर सिचुएशन ख़राब थिए पई, किथे को कचे में या हिते को ॿियो ऑपरेशन थियो, उते पीपल्स पार्टी रिजेक्ट कयो। का अहिड़ो प्रॉब्लम ॿुधायो जेको लॉ एंड ऑर्डर सां कनेक्टेड हुजे, जिते पीपल्स पार्टी रेज़िस्ट कयो हुजे। पीपल्स पार्टी, सिंध हुकूमत, पुलिस डिपार्टमेंट हमेशह बैक कयो आहे, हमेशह उनखे सपोर्ट कई आहे रेंजर्स खे। पुलिस ॾिसो न, पुलिस जा अहलकार जिते बि वञनि था, पहिरियों
पुलिस एहलकार शहीद थियनि था, असांजे बम धमाकनि में शिकारपुर जो तव्हां वाक़ियो ॾिठो, उते रेंजर्स छो न हुई ठीकु आहे, पुलिस वञी कमु कयो। पुलिस एहलकार अॼु बि कराची में जेके ऑपरेशन्स करनि था, मां त इन शइ ते सभिनी पंहिंजे अपोज़िशन वारनि खे बि चवंदो आहियां, असां ॻाल्हायूं था असेंबली में, असां टॉक शोज़ ते वेही पुलिस वारनि खे वीचारनि खे साराह त कयूं था, पर कंहिं इहो ॾिठो आहे त हू कहिड़ी वॾियूं वॾियूं क़ुर्बानियूं ॾियनि पिया, पघार छा आहे हुननि वटि। अॼु हाणे हिन हुकूमत अचण खां पोइ फंड्स रखिया आहिनि, जेके बुलेट प्रूफ जैकेट्स लाइ परचेज़ थियूं थियनि, जेके नए जदीद तरीक़े जूं APCs थियूं परचेज़ थियनि, जेको वेपन्स परचेज़ थियनि था, हिन हुकूमत फंड्स रखिया आहिनि। उन खां पहिरियों एतिरा फंड्स त कोन आहे, ऐं फंड्स जो हालात थींदो ईअं आहे त जॾहिं बि वफ़ाक़ में पंहिंजो चवंदा आहिनि त हिकिड़ो हाकिम आला पंजाब में आहे, ऐं उन खां वॾो जेको बादशाह आलम जेको अचे थो असां वारो हुते वफ़ाक़ में, जॾहिं बि उन्हनि जी हुकूमत हूंदी आहे, सिंध सां हमेशह प्रॉब्लम रहियो आहे। पैसा पूरा भी मिलंदा त एतिरे अहिड़े तरीक़े सां मिलंदा जो आख़िर में फाइनेंशियल ईयर एंड थींदो। पोएं दफ़े बि इन्हनि जे ई करे पुलिस सां वॾो लैप्स थियो आहे, पुलिस जा पैसा लैप्स थी विया। मुंहिंजी स्टैंडिंग कमेटी में वेठा, हुननि जो प्रॉब्लम इहो कोन हो, फाइनेंस डिपार्टमेंट जो बि ॾोह कोन निकितो, PND जो बि कोन हो, पर पुलिस डिपार्टमेंट सां इहो त पैसा जॾहिं ईंदा ई देर सां। यूटिलिटी जे हवाले सां अॻे साल बि रिपोर्ट आई आहे त सिंध गवर्नमेंट जी यूटिलिटी जे हिसाब सां, फंड जी यूटिलिटी जे हवाले सां पंजाब ऐं KPK खां बि पोइ ते बीठी आहे। बिल्कुलु ठीकु आहे न, जॾहिं मिलनि था देर सां त पोइ काॾों यूटिलाइज़ कंदा। तव्हां ॾिसो न, हिकु पासे चओ था गवर्नेंस, हिकिड़े पासे चओ था ट्रांसपेरेंसी, हिकिड़े पासे चओ था त जेको आहे पंहिंजी तव्हां गुड गवर्नेंस ॾेखारियो। जॾहिं तव्हां असांखे पैसा ॾियो देर सां था ऐं तव्हांजो फाइनेंशियल ईयर एंड थियण ते आहे, पोइ पुलिस काॾों करे मुंहिंजे साम्हूं हुन वीचारे सरेंडर कया न IG चई हाउ कैन इट्स बी पॉसिबल, नेपरा सेपरा रूल्स खे फॉलो करिणो आहे, बाय द बुक हलणो आहे, त इट्स नॉट पॉसिबल त जून खां अॻु में असां परचेसिंग कयूं। ॻाल्हि इहा आहे त इहा तव्हांखे फर्स्ट क्वार्टर खां वठी अॼु बि जेकॾहिं पाण हुन ते ॻाल्हायूं, जेको अॼु बि जेका फंड्स एलोकेशन जी जेका उहो ॻाल्हि आहे, त सैयद मुराद अली शाह जा जेके 100 ॾींहं पूरा थिया आहिनि, हुन ते बि काफ़ी जेको आहे सिंध जा जेके आहिनि टेक्नोक्रेट्स जेके आहिनि हुन ते काफ़ी नाख़ुशि आहिनि। अच्छा, अञा नाख़ुशि आहिनि? यस, मुंहिंजे ख़्याल में माफ़ु कजो, सॉरी टू से, मां टेक्नोक्रेट्स खे मैसेज कंदुसि, तव्हां ॿुधायो उहो हिकिड़ो असांखे मुजस्मो ठाहे ॿुधायो कहिड़ियूं कहिड़ियूं ख़ूबियूं उन में हुजनि जो उन मां तव्हां ख़ुशि थींदव। माना छा में जहिड़ो ओड़ो असां चीफ मिनिस्टर ठारायूं पोइ ऑर्डर ते, हिकिड़ो साईं मुराद अली शाह नओं ॾिसो ॻाल्हि ॿुधो, मां तव्हांखे थो चवां त मां हिकिड़ो मिसाल ॾिनो त साईं काइम अली शाह सीनियर माण्हू हो, थधो माण्हू हो, पार्टी जो सिंसियर हो, कमु पे कयईं, एक्सपीरियंस्ड हुयो, हलो वाइब्स न पियूं आयूं, टेक्नोक्रेट्स खे न पियो वणियो, खोड़नि तजिया निगारनि इहो चयो साईं उमर रसीद आहे, बाबा उमर रसीद आहे छा, उहो कमु पियो करे, उहो हले पियो थो, तव्हां ठीकु आहे व्हाट्सएवर हाणे त नवाज़ शरीफ़ तव्हां सां पलाद करे वियो आहे। अच्छा ॿुधो, हलो मां इन ते न ईंदुसि, मां नवाज़ शरीफ़ साहब तव्हां सां पलाद करे वियो आहे, मां गवर्नर साहब न ईंदुसि, मां इहो मिसाल पोइ घुमंदड़ फिरंदड़ माण्हू रखियो हुयो, नवाज़ शरीफ़ साहब चयो आहे त मां तव्हांखे स्ट्रेचर वारो माण्हू ॾींदुसि। साईं मां ॾिसो न, मुराद अली शाह साहब आयो, पढ़ियल लिखियल, फॉरेन क्वालिफाइड, तमामु सुठे तरीक़े सां टेकअप कयईं, हर शइ खे पाण ॾिसे पियो थो, पाण जाइ वक़ुआ ते पहुचे थो, फंड्स यूटिलाइज़ेशन में इंट्रस्ट वरितो अथई, डेवलपमेंट प्रोजेक्ट। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, हिन ॻाल्हि खे जेकॾहिं पाण मां चाहियां पिया त अॼु पाण लॉ एंड ऑर्डर ते साईं मुराद अली शाह चयो 9 वॻे पहुचो जी, 2-3 ॾींहं इहो असांखे नज़र आई ऑफिसर जे अंदरि जेके अॼु बि हले पियो न, हाणे ॾिसो पाण वेठो असां एज़ अ जर्नलिस्ट असां विज़िट था कयूं, Okay. जेका शुरूआति में हाइप हुई उहा हाणे उहा हाइप न रही आहे, उहो हाणे उहो ख़ौफ़ न रहियो आहे ब्यूरोक्रेसी जे अंदरि। नंबर 2 चऊं त बाबा कराची साफ़ थी वेंदो, 100 ॾींहं थी विया मुराद अली शाह खे, कराची हाणे बि तव्हां आया हूंदव, हिन रोड खां सिर्फ़ु ॿियो छॾियो हीअ जेका शारा फैसल जी जेका साइड वारी रोड खां तव्हां आया हूंदव, तव्हां जंहिं पासे वञो कराची जी सूरत हाल साॻी आहे। चऊं त बाबा हेलमेट जे लाइ हुकुम थियो ऐं पंहिंजो हेॾा इश्तिहार हलिया जेको आहे सिंध गवर्नमेंट जा, जेको आहे अॼु बि तव्हांखे कराची छा पूरी सिंध जे अंदरि जेको बग़ैर हेलमेट जे मोटरसाइकिल छा मूंखे थियो आहे मूंखे ॿुधायो। हा ज़रूरु ज़रूरु तफ़सील सां। तव्हांजो पेन पेपर कोन, मां तव्हांजे क्वेश्चन्स लिखंदो वञा, ठीकु आहे, न प्लीज़ 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 कीप इट विद यू। मां तव्हांखे ॿुधायां, जेको तव्हां 9 बजे वारी ॻाल्हि कई, मां इन शइ ते डिसएग्री इन जे करे कंदुसि त आउं पार्लियामेंटेरियन बि आहियां, पंहिंजनि दोस्तनि सां राब्तो बि आहे, ॾिसां पियो त सवेर वञनि पिया खोड़ दोस्त, ऐं उहे ऑन कॉल ऐं चेक बि कयो थो वञे त कहिड़ा कहिड़ा दोस्त किथे किथे वेठा आहिनि, ऐं पाण मिनिस्टर साहिबान ऑफ द रिकॉर्ड जूं मीटिंग्स जी हाणे सवेर पियूं शुरू थियनि, छो त जॾहिं ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांखे ख़बर आहे सिंध जो पॉलिटिकल निज़ाम कीअं आहे, त भली असां कराची में अचूं पिया पर ॻोठो माण्हू अचनि था मिलनि था, उन्हनि जा कराची में मसला मसाइल आहिनि, त जॾहिं सुबुह जो 9 साढे 9 बजे कंहिंखे फ़ोन थी कई वञे त उहो पंहिंजे ऑफिस में आहे। मां हिन महिल ताईं पंहिंजो एक्सपीरियंस इहो थो ॿुधायां। शाह साहब हाणे तव्हांखे मां डायरेक्टली तव्हांखे पर्सनली चैलेंज न कंदुमि जी, पर पीपल्स पार्टी जा जेके बि MPs MNAs हिते रहनि था, सभिनी जे बगलनि ते सुबुह जो माण्हू जो रश हुजे थो, सही, त हुननि खे ऑफिस वञण जी ज़रूरत कहिड़ी आहे?
न ॾिसो उहो इहे जेके मिनिस्टर साहिबान आहिनि उहे त पंहिंजे ऑफिस अचनि पिया न साईं। जॾहिं साईं मुराद अली शाह हिकिड़ी शइ क्रिएट कई आहे जेकी शइ पॉज़िटिव आहे त आउं चवां पियो, जे नेगेटिव हुजे हा त बाय गॉड ऐं अहिड़ो माण्हू आहियां जो पाण स्टैंडिंग कमेटी जो चेयरमैन थी, पीपल्स पार्टी जो थी, इन ई ऐवान में पंहिंजे ई IG जे ख़िलाफ़ु मां बीठो हुउसि। अॼु ताईं थियो कोन्हे, कंहिं न कयो पर मां कयो, छो त मांखो इहा शइ बर्दाश्त न थींदी। माण्हू नीट एंड क्लीन हुजे इहो कमु करे। अच्छा तव्हां ॻाल्हि कई कराची जी, छा इन में साईं मुराद अली शाह जो फॉल्ट आहे या बल्दियाती इदारनि जो मसइलो आहे? इनखे तव्हां कीअं उहो कंदव डिस्टिंग्विश कंदव? हुकुमनामो जा पंहिंजो साईं जो हुयो, मां त अच्छा न ठीकु आहे, हुकुमनामो साईं जो हुयो। चीफ एग्जीक्यूटिव ऑफ द प्रोविंस को हुकुमनामो कढे थो, कॾहिं तो कंहिंखे ॾींदो? जाम खान शुरू न 100 ॾींहंनि खां कंहिंजी जाम खान शुरू पाण उहो तो करे बल्दियाती मिनिस्टर, बल्दियात मिनिस्टर, चीफ मिनिस्टर जेको या असांजो मेयर अची वियो आहे। मेयर त जेल में कल निकितो आहे न ॿियो मेयर न वेठो हुजे तव्हांजो, एक्टिंग मेयर न हुजे वोरा साहब? वोरा साहब, पर जॾहिं चीफ मिनिस्टर ऑर्डर कढंदो त उहो पंहिंजे बल्दियात जे मिनिस्टर हिक तरह भाईजान अवां चीफ मिनिस्टर ते इहो इल्ज़ाम हणी रहियूं आहिनि। न मां चवां थो चीफ मिनिस्टर साहब पाण ऑर्डर ॾिनो हुयो। ओके मां मञियो हिक तरफ़ चीफ मिनिस्टर ते इहो इल्ज़ाम हणी रहियूं आहिनि पार्टियूं असांजियूं त साईं असांजी बल्दियाती असांखे हुकूक नथा मिलनि, असांखे कानून ठहंदो। जेको मेयर आहे अहिड़ो पीपल्स पार्टी खां बि वधीक पीपल थियो बीठो आहे। कहिड़ो सी ही जेको मेयर आहे माना पीपल्स पार्टी वारनि वटि अहिड़ो जादू त आहे जो प्यार सां पंहिंजो करे था वञनि। जादू हुननि वटि आहे या जादू हुननि वटि आहे, डंडो ॾिनो आहे पर जादू हलियो आहे। न पीपल्स पार्टी वारा एतिरा त प्यार भरिया साईं आहिनि, जादू मां चवां थो पीपल्स पार्टी जो आहे या ॿियनि जो आहे, पर जादू हलियो आहे। क्रेडिट पीपल्स पार्टी ॾे सही, मां तव्हां चओ भली तव्हां खणो, मूंखे एतिरा न आहे, पर जादू हलियो आहे। ॾिसो मां तव्हांखे इहा शइ जेके तव्हांखे चवंदा हुया त हितां तव्हांखे ऐवान मां धिका ॾींदा हुया, असांखे यादि आहे इहे इन्हनि माण्हुनि जेको आहे इन्हनि साॻियनि MPs जेको आहे इन पार्टी जे MPs तव्हांखे धिका ॾिना। अॼु त टोपी अॼु रखण सां तकलीफ़ नथा। हलो जो उहो वक़्तु अची वियो आहे त इहे दोस्त हाणे हिन वक़्तु माफ़ी वठण खां पोइ उहो इजलास तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं ख्वाजा इज़हार ऐं पंहिंजो फैसल सब्ज़ वारी बीही करे उते चयो त असां जॾहिं हिकिड़ी शइ मञूं था त असां पाकिस्तानी आहियूं, पाकिस्तान जा हामी आहियूं, असां हिन सूबे जा रहंदड़ आहियूं, असां पंहिंजी पार्टी खे कमु करणु ॾियो, असां जेको कमु कंदासीं इहे फैसल सब्ज़ वारी जा लफ़्ज़ आहिनि त जेको असां सिंध लाइ कमु कंदासीं या असां जेको कराची असां जेको कमु कंदासीं उहो ॿियो कोई न करे सघंदो। बाबा तव्हांखे मौक़ो ॾियूं था, सिंध हमेशह सभिनी शयुनि खे फेवर कई आहे। तव्हांजो मसइलो आहे न, तव्हां पॉलिटिकल पार्टीज़ आहियो, तव्हां जंहिंखे मौक़ो ॾियो था, तव्हां उन्हनि खे गुज़िरियल 5 साल हुकूमत में खयो, कराची जे अंदरि लाशनि जा ढेर थी विया। तव्हांजी पार्टी, तव्हांजी इत्तेहादी पार्टी अवामी नेशनल पार्टी, तव्हांजी ॿी इत्तेहादी पार्टी मुत्तहिदा क़ौम मूवमेंट हिक ॿिए ते इल्ज़ाम हणंदा रहिया, इजलास थींदा रहिया गवर्नर हाउस में, कॾहिं CM हाउस में, कॾहिं किथे, हुतां जेको आहे वायसराय जेको आहे रहमान मलिक साहब, कॾहिं बाबर आमार साहब ईंदा रहिया। इहे सॼा मंज़र सभिनी खे यादि आहिनि। कराची जो शहर तबाह थींदो रहियो, रोड रस्ता सड़ंदियूं रहियूं, बसूं गाॾियूं, माण्हू मरंदा रहिया। उहो तव्हांजो मसइलो आहे, तव्हां पॉलिटिशियन कहिड़े कहिड़े बुनियाद ते हिक ॿिए सां हलो था, माफ़ियूं घुरी हलो था, विड़ी सिड़ी हलो था, उहो तव्हांजो मसइलो आहे। हिकिड़ी पार्टी आहे उनखे अवामी कराची मैंडेट आहे, अवाम जे मैंडेट जी एतिरी त रिस्पेक्ट असां कयूं जो हू कमु करणु चाहिनि था, अचनि था, एक्सक्यूज़ करनि था त हुननि खे हिकिड़ो चांस ॾेई त ॾिसो त भाई उहो प्रूफ करनि था नथा करनि। अवां जंहिं वक़्त जी ॻाल्हि कयो पिया, अवां जंहिं वक़्त जी ॻाल्हि था कयो, मां तव्हांजे वञण थो अचां, ठीकु आहे तव्हांजी ॻाल्हि कंहिं हद ताईं ठीकु बि आहे। छा उन वक़्तु ॿियूं फोर्सिस किथे हुयूं? छा उन वक़्तु न ॾिसो उन वक़्तु मां ॿुधायांव थो न, उन वक़्तु ॿियूं पॉलिटिकल फोर्सिस किथे हुयूं जेके असांजूं हिते कमु करनि पियूं? पॉलिटिकल फोर्सेस माना कहिड़े? इमरान खान? हाँ किथे विया उहे? जमात इस्लामी जी ॻाल्हि किथे विया? वो तो गवर्नमेंट में ना है ना, गवर्नमेंट गवर्नमेंट में ना है। मुझे चवण गवर्नमेंट त तव्हांजी आहे 8 सालनि खां वठी अवैस कादर शाह साहब, गवर्नमेंट तव्हांजी आहे जी। तंहिंजे लाइ जेकॾहिं कराची जे अंदरि शहरी मरनि था त end of the day that is the responsibility of the government to protect the citizens. तव्हांजी हुकूमत गुज़िरियल 5 सालनि जे अंदरि कराची जे शहरनि खे प्रोटेक्ट न करे सघी। उन वक़्तु अॼु छा था ॾिसो? उन वक़्तु अॼोके वक़्त में डिफरेंस ॾिसो था? हो त चए थो चौधरी निसार चए थो असांजो वज़ीर आज़म वियो, हुन कमेटी ठाही, उहो चवनि था न उन कमेटी ॾिसो ॻाल्हि ॿुधो, नेशनल एक्शन प्लान सिर्फ़ सिंध लाइ आहे या हुननि जी जीत सिर्फ़ सिंध में आहे? नेशनल एक्शन प्लान ते जे सुठे तरीक़े सां असां त इहो चऊं था ओपनली त इहो सुठे तरीक़े सां थिए हा, हिन ते अमल दरामद हर सूबे में प्रॉपरली थिए त अॼु शाह नूरानी ते एॾो वॾो वाक़ियो न थिए हा। अल्हम्दुलिल्लाह जे पुलिस जी ठीकु आहे, रेंजर्स को क्रेडिट खणे थी, या मां रेंजर्स खे बि कुझु न चवंदुसि, अचे थो चौधरी निसार जो वास्तो, चौधरी निसार तो क्रेडिट खणणु चाहे सिंध जहिड़नि ॻाल्हियुनि जो, त ॿुधाए त हिते भिटशाह ते चौधरी निसार अची बीठो हो चए थी, भिटशाह ते बि त ह्यूमनली इहे जेको पॉसिबल हुयो सिंध गवर्नमेंट जी इन ई पुलिस डिपार्टमेंट उते सिक्योरिटी जा इंतज़ाम संभालिया, 3 ॾींहं 3 रातियूं दुनिया जी सॼी ख़ल्क उते पहुतल हुई,
जाॾो काॾो माण्हू उते पहुतल हुया, अल्हम्दुलिल्लाह ख़ैराफ़ियत सां मेलो गुज़री वियो। मेलो ऐं सभु रंगारंग तक़रीबा थियूं, पहिरियों खां वधीक सुठे तरीक़े सां थियूं। छा इहो क्रेडिट पीपल्स पार्टी ॾे नथो वञे, हिन हुकूमत ॾे नथो वञे? ठीकु आहे, हलो पोइ त ज़माने जी ॻाल्हि, केतिरे सालनि खां वठी मेलो थिए थो, ठीकु आहे, थिए थो, पर साईं शाहनूरानी ते न थींदो रहियो गुज़िरियल साल बि थियो हुयो। सॉरी ॾिसो, मां शाहनूरानी ते इंसिडेंट हिकिड़े जाइ ते थिए थो, उनजो मतिलबु इहो न आहे त सभु जायूं हिन वक़्तु ॾिसो न, चौधरी निसार जो वस नथो पुॼे न, चौधरी निसार जेको आहे सॼे पाकिस्तान खे वनरेबल करार ॾेई छॾे, उनजो वस नथो पुॼे। हू त हर जाइ ते हर ॿिए ॾींहुं 3 ॾींहं तव्हां ॿुधंदा हूंदो को वफ़ाक़ मां लेटर थो अचे त अॼु हिते थ्रेट आहे, अॼु हिते थ्रेट आहे, अॼु हिते थ्रेट आहे। बाबा जे थ्रेट आहे त ठीकु आहे, सिंध गवर्नमेंट त फाइट करे पई हर जाइ ते, हर जाइ ते पुलिस डिपार्टमेंट फाइट करे पई, पुलिस जा एहलकार फाइट थिए, वीचारा शहीद बि थियनि पिया। प्रॉब्लम इज़ दिस त करिणो इहो आहे त पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट जे पॉज़िटिव कमु थी करे त वफ़ाक़ खे उनखे हिट करिणो आहे कैनी आहे, छो त उन्हनि जूं खोड़ अहिड़ियूं शयूं आहिनि जेके हू चाहिनि था त हेठि रुधल हुजनि। मां त उहा ॻाल्हि थो कयां त हे त खणी गुज़िरियल पाण हिन 3 सालनि जी ॻाल्हि कयूं था न जी, पर जेके गुज़िरियल उन खां अॻे वारा जेके 5 साल हुया त वफ़ाक़ बि तव्हां वटि हुयो त सिंध बि तव्हां वटि हुयो। उन वक़्तु जेका लॉ एंड ऑर्डर हुई उहा अॼु जे लॉ एंड ऑर्डर जी भेट में तमामु घणी ख़राबु हुई सिंध जी। वर्स हुई, ईअं हुई न? केतिरा परसेंट हुई? परसेंटेज वाइज़ तव्हां इंजीनियर आहियो, कढो खणी। प्लीज़ तव्हां न आहियो। मां हिकिड़ो वक़्फ़ो वठां थो, राज़ी वठो था, वक़्फ़ो वापसि जे प्रोग्राम में। वेलकम बैक नाज़रीन, जो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। गुफ़्तगू हलंदड़ हुई सिंध जे लॉ एंड ऑर्डर जी सूरत हाल ते। सैयद अवैस कादर शाह पाकिस्तान पीपल्स पार्टी जा MPA ऐं सिंध असेंबली जी अमन अमान बाबति ऐं घरू खाते जी जेका स्टैंडिंग कमेटी आहे उनजा चेयरमैन आहिनि। अचो त उन सां गुफ़्तगू खे अॻिते वधायूं। जी शाह साहब, सो बहरहाल इहो तव्हांजो ऐं रेंजर्स जो मसइलो आहे, सिंध गवर्नमेंट जो ऐं पुलिस जो, उहो जेको बि क्रेडिट खणे, पर मां हिकिड़ी ॻाल्हि जेका तव्हांखे ॿुधाई पए त पोयनि 5 सालनि में वफ़ाक़ ऐं सिंध जी हुकूमत तव्हां वटि हुई, सिंध जी लॉ एंड ऑर्डर ख़राबु हुई। अल्हम्दुलिल्लाह हाणे बहितर आहे, असां इनखे एप्रिशिएट था कयूं। ठीकु आहे, कंहिं हद ताईं जे तव्हां चओ था, जे तव्हांजे चवण ते मां इहो एक्सेप्ट कयां त ठीकु आहे, ॿिन्ही खे जॉइंट एफर्ट कंसीडर करे ऐं ॿिन्ही खे शाबाशी ॾिनी वञे त रेंजर्स ऐं पुलिस ॿिन्ही जो कमु आहे। न शाबाशी तव्हां असां त इन जे करे बि चऊं था त लॉ एंड ऑर्डर सिचुएशन सिंध जो अल्हम्दुलिल्लाह हिन वक़्तु एतिरो बहितर थी चुको आहे जो अवां अगवा बराए तव्हांजे केसिस में हुजूं या ॿिया अहिड़ा केसिस हुजनि, मर्डर, ॾिसो टेररिज़म हिकिड़ो अहिड़ो ज़हर आहे जेको दुनिया में घटि त थी सघे थो पर ख़तमु नथो थी सघे। इहो हिस्ट्री आहे। सही आहे, पर शाह साहब हाणे जंहिं इलाइक़े सां तव्हांजो तालुक़ आहे सखर जो, मां बि घोटकी जो आहियां, उत्तर जे अंदरि रूट्स टेररिज़म जा वधीक मज़बूत थिया आहिनि। सिवाइ हिकिड़े पासे जे ॿिए किथे अहिड़ो इंसिडेंट या ॿिए किथे अहिड़ी का शइ नज़र कोन आई आहे। इहो तव्हां बि सम्झो था, मां बि सम्झां थो। शिकारपुर जी ॻाल्हि थो कयां। पाण वटि जीअं हाणे घोटकी ऐं सखर जो हवालो ॾिनो आहे त मां अव्हांखे यादि कराईंदो हलां जे पाण 2 साल में बराज कॉलोनी में पंहिंजो 2 साल अॻु जेको हिकिड़ो टेररिज़म जो वाक़ियो थियो, पर शायदि शिकारपुर में कॉन्सिक्यूटिवली ॿियो या टियों जैकबाद में थियो ऐं उनखां पोइ जेको आहे पंहिंजो ही जेका वाक़िया थिया पंहिंजो सखर में ख़ालिद महमूद सुमरे जे मथां हमलो थियो। ॾिसो उहो हिकिड़ी ॿी शइ हुई, डिस्कस न कयूं। उहो टेररिज़म में नथो अचे, ॾिसो न, उहो टेररिज़म में नथो अचे, उनखे टेररिज़म तव्हां कंसीडर न कयो। चलो तव्हांजी इतला वधीक बहितर हूंदी, उनखे वरी तव्हां ॿिए पासे ॾिसो, छाकाणि त उनखां पहिरियों जेको वाक़िया थिया न, पंहिंजो कंबर वारे पीर ते वाक़ियो हमलो थियो, उनजो पोटो मारिजी वियो, उनखां पोइ हाजन शाह माड़ी वारो जेको हुयो, असां इन करे शिकारपुर खे वधीक हो था सम्झूं छो त उते कॉन्सिक्यूटिव हिकिड़ी जाइ ते 3 हमला थी चुका आहिनि, 2 या 3 जोतई साहिबान वारे हिन एरिया में। ऐं एज़ फार टेररिज़म खां हटी करे जे लॉ एंड ऑर्डर सिचुएशन ते था अचूं त अल्हम्दुलिल्लाह शिकारपुर, कंदकोट, कश्मीर, जैकबाद, सखर, घोटकी, ख़ैरपुर, इवन तव्हां नौशेरे फिरोज़ ताईं अचो, तव्हां ॿुधायो त हिते अल्हम्दुलिल्लाह हाणे रातिनि जो बि माण्हू आराम सां ट्रेवल करनि पिया।
थोरो टाइम इवन न ॾिसो चङो अर्सो थी हलो वियो घणो प्लीज़ टाइम ॿुधायो तव्हां मां तव्हांखे पोयनि 3 सालनि जी त गारंटी 3 सालनि जी वॾी थो न न ॿुधो ॾिसो शाह साहब थोरी वधीक न न न न इहे न कयो मां छाकाणि मूंखे तव्हांखे यादि आहे अॻियों गुज़िरियल साल ई पाण त 16 में हलूं था न जी जी तव्हां 15 में हलिया वञो हाँ। ख़ैरपुर जे अंदरि 15 खां वधीक माण्हू अॻवा थियल हुया साईं 15 में तव्हां भली मूं ते शर्त रखो असां मां तव्हां सां छाकाणि हाणे ख़ैरपुर जा माण्हू बि ॿुधी रहिया हूंदा मां बिल्कुलु ॿुधी रहियो हूंदा मां भाऊ वारनि खे हिते ई थो मुखातिब थी चवां त जेके ख़ैरपुर जे माण्हुनि जो मसइलो हुयो उहो 14 जो हुयो 14 हुया ना 14 हलो चलो हलो ठीकु आहे चलो 14 14 ते आया छो त अदी नुसरत सहर अब्बासी चलो 14 3 साल न थिया न ॿुधो ॿुधो 3 साल न थिया अदी नुसरत सहर अब्बासी खे ख़ैरपुर जे माण्हुनि जे लाइ इहे 2-3 माण्हू हूंदा जंहिंजे लाइ अदी ॻाल्हाईंदी को दुश्मनियूं हुयूं को पर्सनल ग्रीवेंसिस हुया पर उहे बि ख़ैर सां बाज़ियाब थी विया बग़ैर उन जे ॿियनि खे जेके इहे लवाज़मात थींदा आहिनि उन्हनि खे बग़ैर बाज़ियाब थी पंहिंजे घर पहुता अची उहो त मालिक ॿुधाईंदा मालिक खे ॾिसो न मालिक जो जेस्चर इहो आहे अदा त मां हिन जे करे क्लियर कंदो हलां हिन सॼी सिंध ॿुधंदी हूंदी मालिक जे एसपी साहब खे वेलकम थो करे एसपी साहब असां सिंधी माण्हू एतिरा दिलेर बि आया आहियूं जे ख़ुदा न ख़ास्ता को भुंग भरे मोटे थो त उहो सॼी दुनिया खे ॿुधाईंदो आहे त मूंसां इहा बहरहाल हाणे सिंध जो लॉ एंड ऑर्डर त मां चयो पियो उत्तर जे अंदरि जेको इहो आहे मदरसनि ते सॼे मुल्क जे अंदरि नेशनल एक्शन प्लान जो बि हिकिड़ो नुक़्तो हुयो आहे ऐं उन ते थियो कुझु कोन पियो पूरे पाकिस्तान में न पियो थिए ऐं सिंध में बि न पियो थिए सिंध में जंहिं हद ताईं सिंध खे मदरसनि जी रजिस्ट्रेशन ते जेसि ताईं कानून ठाहिणो असां ठाहियोसीं हाणे इहो ज़िमेदारी आहे जॉइंट हिकिड़ो कमु थींदो जेको वफ़ाक़ बि हुन में इन्वॉल्व थींदो रेंजर्स बि हूंदी फोर्सिस बि हूंदा मदरसा रजिस्टर कहिड़े एक्ट में थींदा इहो असांजो लॉ ठाहियो अथऊं हाणे नओं लॉ असां वटि ठाहियो अॻे रजिस्ट्रेशन त थींदी हुई न रजिस्ट्रेशन थींदी पर हाणे हिकिड़ो लॉ औकाफ़ खाते में थींदा आहिनि या पंहिंजो हिन में थींदा आहिनि आई डोंट नो रियली मां हिन करे हिन ते ऑन रिकॉर्ड हिकिड़ी शइ नथो ॻाल्हाइण चाहियां छो त लेट मी फाइंड इट आउट रीड इट आउट देन मां हिकिड़ो प्रॉपर्ली हिकिड़ी स्टेटमेंट ॾेई सघां नेशनल एक्शन प्लान जो उनजो हिसो आहे त उहे रजिस्टर्ड बि थियनि इवन दो रजिस्टर थियण खां पोइ उन्हनि जी सॼी इंटरनल चेकिंग बि थिए त उते केतिरा स्टूडेंट्स पढ़नि पिया किथां किथां जा आहिनि कहिड़े कहिड़े पासे जा आयल आहिनि अंदरि निसाब कहिड़ो पोइ पढ़ायो वञे इवन निसाब ते बि वर्क थियल आहे त उन में का अहिड़ी शइ त ॿारनि खे नथी पढ़ाई वञे जंहिंसां जज़्बाती या फेनेटिज़म ॾे उनजो लाड़ो वधीक थिए हाणे ॾिसो इहे शयूं आहिनि इहे इम्प्लीमेंट थींदियूं आहिस्ता आहिस्ता ॾिसो गवर्नमेंट्स खोड़ मसइला अहिड़ा पेचीदा आहिनि वी आर थर्ड वर्ल्ड कंट्री वी आर नॉट लाइक अमेरिका हाणे अमेरिका जहिड़े मुल्क में इलेक्शन थियण खां पोइ 5 ॾींहं 7 ॾींहं थी विया आहिनि अञा ताईं हुल हंगामो उते हले पियो इट इज़ सिविलाइज़्ड कंट्री जंहिंखे असां चऊं था त मोस्ट सिविलाइज़्ड कंट्री ऑफ द वर्ल्ड अमेरिका ते ॻाल्हाईंदासीं न मां रुगो हिकिड़ो एतिरो तव्हांखे पॉइंट ॾिनो त असांजा माण्हू असांजो मुल्क हिन वक़्तु उन दोराहे ते आहे जेको शुरू खां वठी जेको थर्ड वर्ल्ड कम ॾुतड़ियल मुल्क चइजे या हिकिड़ो हालात जो शिकार पाकिस्तान दुनिया जो 8वीं पावर मुल्क आहे माशाअल्लाह ठीकु आहे न पाकिस्तान दुनिया जो 6th लार्जेस्ट जेको आहे पॉपुलेटेड कंट्री आहे कीअं ॾुतड़ियल मुल्क आहियूं असां तव्हां मूंखे इहो ॿुधायो त हिन वक़्तु तव्हांजी इकोनॉमी केॾांहुं थी वञे अलाए उहो जाॾे वटि तव्हां हुकुमरान वटि असां वठी वेंदासीं असांजो 5 सालनि में हिकिड़ो ई तोहफ़ो आहे जेकी महिनत करे प्रेसिडेंट आसिफ अली ख़ान ज़रदारी 7 दफ़ा चाइना वियो महिनत करे वञी ही सीपैक जो मुआइदो वठी आयो को मसइलो न आहे भली वञी खणनि पर छा पाकिस्तान जी मईशत इन हिकिड़े प्रोजेक्ट सां गवादर ऐं हिन प्रोजेक्ट सां किथे वञी पुॼंदी मां उन ते बहस ॿिए दफ़े तव्हां सां कंदुमि प्लीज़ मां चाहियां थो त हू जेको इशू आहे मदरसनि वारो छाकाणि त नेशनल एक्शन प्लान जो अहम हिसो आहे ऐं सिंध जे अंदरि इहा काफ़ी दफ़ा रिपोर्ट्स आयूं आहिनि त सिंध जे अंदरि जेका मदरसा आहिनि उन जो 2/3 मदरसा जेके आहिनि उहे माण्हू हलनि था जेके सिंध खां ॿाहिरि जा आहिनि उनजा मुंतज़िम उहे आहिनि असां उन्हनि जी वञूं ई नथा मदरसनि ॾे हुकूमत भउ में त भई रिलीजियस पार्टीज़ उथी पवंदियूं जेसिताईं असां सभई इन भउ में हूंदासीं तेसिताईं इहे वाक़िया जीअं शिकारपुर जी ॻाल्हि ते कान कई उहे त वाक़िया थींदा रहंदा इहो राइट इहो सही आहे इहो बिल्कुलु इन जी एज़ सून एज़ पॉसिबल इन ते वर्कआउट करणु घुरिजे ऐं प्रॉपरली ऑल ओवर सिंध इन जी रजिस्ट्रेशन ऐं इन जे प्रोसेस खे थोरो अञा स्पीड अप कजे इहो वाक़ई इहो राइट मिसाल तौरु हाणे मां उत्तर सिंध जी ॻाल्हि न करे शिकारपुर वारा इलाइक़ा अहिड़ा आहिनि काफ़ी जाइनि ते जिते तव्हां मतिलबु म्यूज़िकल प्रोग्राम नथा कराए सघो सिंध कॾहिं अहिड़ी वल्नरेबल रही आहे कॾहिं न रही आहे इहे हाणे कुझु अर्से पहिरियों जेके इहो फेनेटिज़म आयो आहे इहो अजीब ॻाल्हि आहे त सिंध में किथे बि अहिड़ो मसइलो कोन हो त
राग रंग वैराग ते ऐं उन्हनि शयुनि ते को पाबंदी हुजे, ख़ुशियूं मल्हाइण ते का पाबंदी हुजे, पर वाक़ई इन शइ जी मां तव्हांजी ताईद कंदुमि त कुझु जायुनि तां इहे रिपोर्ट्स मिलियूं आहिनि त ईअं वाक़ई आहे। ऐं इन जे ई करे मां इहो पियो तव्हांखे चयोसि त बहितर इहो ई हूंदो इन लाइ त असांजी हुकूमत जेको आहे ऐं इंशाअल्लाह हिन में असेंबली में बि आवाज़ उथारींदुसि, ॻाल्हाईंदुसि हायर अप सां बि त जेतिरो जल्दी थी सघे हिन प्रोसेस खे प्रोसीड कयूं। ही छाकाणि त पीपल्स पार्टी जेका आहे उहा अॼु बि दहशतगर्दी जे मामले ते जेकॾहिं को टॉप लीडरशिप मां ॻाल्हाए थो त बिलावल भुट्टो साहिबु ॻाल्हाए थो। मां इन जे लाइ बि तव्हां खां इहो बार बार तफ़सील सां पुछणु चाहियां थो त इहे सभु शयूं तव्हांजी पार्टी जे कंसिडरेशन में आहिनि सही, किथे डिस्कस थियनि पियूं त सिंधी मुआशिरो जेको हिकिड़ो लिबरल मुआशिरो हुयो जंहिंजे अंदरि इन तरह जी जेका आहे इंतिहा पसंदी न हुई, जेको मिसाल तौरु मुहर्रम जा ॾींहं हूंदा हुया त सभई माण्हू उन एतिराम सां मल्हाईंदा हुया, हाणे जहिड़ो सूरत हाल आहे तव्हांजी पार्टी जेका वधि में वधि वोट खणे थी उहा उन ॻाल्हि खे मतिलबु असांखे नज़र नथो अचे त इन ते को तहरुक हुजे पार्टी जे अंदरि। पार्टी जे अंदरि बिल्कुलु आहे ॻाल्हियूं, इहे तमामु सीरियसली वरितियूं थियूं वञनि, न छड़ो मुंहिंजो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु पर सॼी टॉप लीडरशिप बि इन ते तहरुक में आहे। ऐं ॾिसो हीउ जेको तव्हां चओ था मुहर्रम जो जेको तव्हां मिसाल ॾिनो, तव्हांखे बि इन शइ जी ख़बर आहे ऐं इहे शयूं मीडिया ते वाज़े तौर ते अची चुकियूं आहिनि त जेको कुझु थिए पियो हितां जो को माण्हू कोन्हे, हीउ माण्हू कीअं था अचनि, काॾों था अचनि, हिते अची जेको हेॾो वॾो इंसिडेंट थिए पियो, कॾहिं बि सिंध जे नेटिव, सिंध जे माण्हू, सिंधी ॻाल्हाईंदड़, पंजाबी ॻाल्हाईंदड़, जेको हितां जो नेटिव आहे उहो सिंधी आहे, उहो केर बि हुजे। शाह साहिबु हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सम्झो था त इन तरह जा जॾहिं ऑपरेशन्स थींदा आहिनि त सपोर्ट, रहाइश, दग ॾसण इहो करण जा मामला मक़ामी माण्हू कंदा आहिनि, मक़ामी माण्हू करनि था, उहे झलजनि पिया। उहे जेको आहे ऐं उनजे बारे में तव्हांखे बि ख़बर आहे त उनमें असांजो जेको इहो रॉ जेको आहे पंहिंजो जेका ही मदरसनि जो जेको फैलाव थियो आहे उनमें उन्हनि जो वॾो रोल आहे। उन्हनि जो जंहिं हद ताईं रोल आहे तॾहिं त मूं तव्हांखे चयो त इहा ॻाल्हि वाक़ई तव्हां पॉइंट सुठो खयो आहे, इहो थियणु बि घुरिजे ऐं हद खां वधीक स्पीड अप थियणु घुरिजे, छो त हिन वक़्तु नेशनल एक्शन प्लान पंहिंजी जाइ ते, पर असांखे जे सिंध में अमन अमान बरक़रार रखिणो आहे ऐं स्पेशली टेररिज़म खां की सिक्योर करिणो आहे, टेररिज़म खां जान छॾाइणी आहे त असांखे पहिरियों हिन मदरसनि जे इंटरनली असांखे थ्रू आउट थॉरली हिननि जी चेकिंग करणी पवंदी, रजिस्टर करणी पवंदी। ठीकु, ऐं जेसि ताईं ॻाल्हि रही, हाणे मां तव्हां खां सिंपल पुछां थो, तव्हां स्टैंडिंग कमेटी जा चेयरमैन आहियो ऐं पंहिंजो होम मिनिस्ट्री जा जेके अफेयर्स आहिनि, छा तव्हांजो लाइ अमल हूंदो हिन जे लाइ? अॼु जॾहिं पाण हिन ॻाल्हि खे माना एग्री था कयूं त वन ऑफ द मोस्ट सेंसिटिव इश्यूज़ ऑफ द सोसाइटी, ठीकु, तव्हां छा कंदव? फर्स्ट ऑफ ऑल वेडनेसडे ते असांजी मीटिंग आहे, मां त पहिरियों स्टैंडिंग कमेटी जी मीटिंग में इहो एजेंडा नंबर 1 करे खणंदुसि त IG बि हुन सां गॾु हूंदो मूंसां, हुते होम सेक्रेटरी बि हूंदो ऐं सॼा हायर अप्स हूंदा। मंडे ते कोशिशि इहा कंदुमि त साईं मुराद अली शाह सां ॻाल्हायां इन जे सिलसिले में त हू ॿीहर जंहिं महिल एपेक्स कमेटी जी मीटिंग थिए थी उन में बि इन शइ खे इन जो लाइ अमल ठाहिनि त जेतिरो जल्दी थी सघे इहो प्रोसीजर हो थिए। वाक़ई तव्हां वारी ॻाल्हि ठीकु आहे, कंहिं हद ताईं इहा बि सीख आहे त जेको हमरा अचे थो उनखे हिते फैसिलिटेट बि को करे थो, को राहे बि थो, त जे अहिड़ा के माण्हू जेके हितां जा नेटिव्स थी ऐं उन्हनि खां इहा बि शइ विसरी वई आहे त उहे पंहिंजे हितां जे कल्चर खे विसारे, हितां जे माहौल खे विसारे पंहिंजनि ई भाइरनि सां ईअं कराइनि था त उहे बि कैफ़रे किरदार ताईं पहुचनि। बहितर थींदो त इन में जेतिरो जल्दी थी सघे, ठीकु आहे, कुझु शयूं अहिड़ियूं बि हूंदियूं आहिनि जंहिंमें ईअं न आहे त नो बडी इज़ परफेक्ट, पर कोशिशि कंदासीं त हिनखे जल्दी करे सघूं। ॿियो छा साहिबु हिकिड़ो जेको वॾो मसइलो आहे जंहिं ते सिंध हुकूमत कंहिं ज़माने में इश्तिहार बि ॾिना हुया, गैर क़ानूनी हथियार, अगेन पाण कराची खां वठी कश्मीर ताईं हलिया हलियूं, माण्हुनि जे हुननि वटि रॉकेट लॉन्चर ॻोठनि जे ॿाहिरां लॻा पिया आहिनि। मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी पुराणो इश्तिहार, तव्हां वारी ॻाल्हि ठीकु आहे, कंहिं वक़्तु इहे इश्तिहार बि आया ऐं घणे भाङे थाणनि ते जमा बि थिया, किथे कुझु जमा थियो, किथे कुझु जमा थियो, घणे भाङे न एकड़ बेकुड़ जमा बि थिया हुया, छाकाणि जेको क्वांटम आहे हथियार जो सिंध जे अंदरि, ख़ुदि कराची जे अंदरि हाणे ॾिसो टैंकुनि मां ॻोल्हियूं पिया। मां इहो तव्हांखे हाणे चवण वारो हुउसि, तव्हां चयो पिया तव्हां सिंध, मां चयो जे असां पूरी सिंध खे सिर्फ़ु पहिरियों हिकिड़े शहर कराची खे खणूं त मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी पूरी आर्मी जो हथियार मिली वेंदो। ॾिसो हाणे जेके बरामद थिया आहिनि कुझु कुझु जायुनि तां, इहे काॾां था थियनि, इहे ज़रूरु इंफॉर्मेशन्स मिलनि थियूं, एक्टिवेट थिया आहिनि, लॉ एंड ऑर्डर सिचुएशन, असांजा इदारा जेके आहिनि, जेके एजेंसीज़ आहिनि, सभु एक्टिव थी वियूं आहिनि, पुलिस एक्टिवेट में थी वई आहे, इहे निकिरनि पिया, अञा त निकिरणु शुरू थिया आहिनि, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं ऑपरेशन कराची में हले पियो त इहो ऑपरेशन वसी थींदो वेंदो, ज़रूरु जिते इहे शिकायतूं मिलंदियूं, जंहिं जाइ ते रिपोर्ट थींदियूं,
कंहिंखे बि इहो छॾियो न वेंदो त उहो सुभाणे पर law मां and चवां थो situation तव्हांखे विच में नथो अचे। लॻे त इन तरह जी जेका एफर्ट आहे गैर क़ानूनी हथियारनि जी वठ पकड़ जे सिलसिले में असांखे सिंध जे ॿियनि डिवीज़न्स में बि करणु घुरिजे, छाकाणि त सिर्फ़ु कराची जे अंदरि न आहे, करणु घुरिजे। सखर जे अंदरि बि हथियार आहे त लाड़काणे जे अंदरि बि हथियार आहे। ज़ाहिर आहे तव्हां बि पॉलिटिशियन आहियो, सभिनी ॻोठनि मां घुमो था, ऐं ॾाढो स्ट्रेट पॉलिटिशियन आहे, ऐं तव्हांजी ॻाल्हि पूरी थियण खां अॻु में चो करणु घुरिजे। उनजे लाइ तव्हांजी स्टैंडिंग कमेटी छा कंदी? हिन वक़्तु ॾिसो स्टैंडिंग कमेटी बेसिकली मिसाल तौरु हाणे मां वटि होम मिनिस्टर त आहे कोन, मां सभु सवाल तव्हांखे हिकदमि हा तव्हां मूंखां ई करे सघो था, छो त इहो होम मिनिस्ट्री जो वज़न बि मूंखे ई खणणो आहे। ठीकु आहे, फ़िलहालु मां खणां थो, निभायां थो, पर अर्ज़ु ईअं आहे त स्टैंडिंग कमेटी हिकिड़ी कॉन्स्टिट्यूशनल कमेटी आहे। लॉ एंड ऑर्डर जेके हाणे नवां रूल्स एंड प्रोसीजर्स ठहिया आहिनि उन में असांखे सिर्फ़ु हिकिड़ी या थोरो एम्पावर कयो वियो आहे त असां अख़बार पढ़ी करे कंहिं बि शइ जो सुओ मोटो खणूं था। जे अख़बार में को हिकिड़ो इंसिडेंट थियो, किथे घोटकी में फ़र्ज़ु कयो को रॉबरी थी या का नंढो मसइलो थी वियो, स्नैचिंग थी, त उहा बि असां उनखे रिपोर्ट करे पुछी सघूं था एस पी खां, तुंहिंजी हद में इहा शइ छो थी आहे। ऐं असांखे बेसिकली पब्लिक पिटिशन्स खां वधीक असांखे पंहिंजे बिल्स ते ऐं कानून साज़ी ते कमु करिणो, पर हिन वक़्तु छो त असांखे इहो पावर मिलियो आहे त असां पब्लिक पिटिशन्स बि ॿुधूं था। फर्स्ट टाइम इहो थियो आहे त पुलिस जे अगेंस्ट, ज़रूरु मां तव्हांखे अॻो बि चयुमि नो बडी इज़ परफेक्ट, पुलिस में बि कुझु ब्लैक शीप्स आहिनि, हिनखे मां एक्सेप्ट थो कयां, त उन्हनि जे अगेंस्ट बि जेके असांखे पिटिशन्स डायरेक्टली हाणे अलहमदुलिल्लाह एतिरो एतमाद बहाल थियो आहे असांजे माण्हुनि जो उहे असांजे पब्लिक पिटिशन अचनि थियूं, घुराए मसइला हल थियनि था, आम्हूं साम्हूं करायूं था, बाक़ाइदा हाणे मां तव्हां वारे मसइले ते थो अचां त इहो शइ जेकी आहे इहा असेंबली में ॻाल्हाइण जहिड़ी आहे। इन ते असेंबली में बि ॻाल्हाइबो, स्टैंडिंग कमेटी जे थ्रू जेतिरो कुझु मां एफर्ट वठी सघां थो इन ते वठंदुसि। बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि इहा ठीकु आहे त हर ज़िले खे डिवीजन त तव्हां परे जी ॻाल्हि करे छॾी, हर डिस्ट्रिक्ट खे डिस्ट्रिक्ट वाइज़ इहो खणो त डिस्ट्रिक्ट में बि जेके गैर क़ानूनी हथियार आहिनि उहे क्लियर थींदा वञनि। छो त छड़ो इहो प्रॉब्लम टेररिज़म ऐं धाड़ियल कल्चर न आहे, असांजा जेके स्टूडेंट छोकिरा नवां पढ़नि पिया, तव्हां बि महिरान यूनिवर्सिटी में पढ़िया, मां बि महिरान में पढ़ियो, असां हुनजे माहौल खां चङी तरह वाक़ुफ़ आहियूं। जेके उन्हनि खे जॾहिं उथंदे ई इन्हनि शयुनि खां पाक कंदासीं त एटलीस्ट उहे शयूं जॾहिं उहे पढ़ी ॿार यूनिवर्सिटीज़ में ईंदा त हिननि शयुनि खां त उहे परे हुजनि। तव्हां ॾिठो न हिकिड़ो तव्हांजी हुकूमत गुज़िरियल हुकूमत में सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि हिकिड़ो नागवार वाक़ियो न पेश आयो हो त बशीर चनल जेको प्रोफेसर हो हुनजो मर्डर थी वियो। इहा ॻाल्हि तव्हांजी सही आहे, यूनिवर्सिटियुनि में तव्हां बि पढ़िया हुआ, असां बि पढ़िया आहियूं, हथियार असांजे साम्हूं तव्हां बि ॾिठा असां बि ॾिठा, पर मां चवंदो जेके असांजूं ॿाहिराड़ियूं आहिनि उनमें के ट्राइबल फ्यूड्स जे करे केतिरा ॻोठ असां ॾिसंदा आहियूं जॾहिं ट्राइबल फ्यूड्स कंहिं ॿिनि धुरियुनि में थियंदा आहिनि, उहे जॾहिं हथियार उहे ट्राइब्स कढंदा आहिनि पंहिंजो ॿार, त उहो त मतिलबु बिल्कुलु हिकिड़ी फ़ौज वांगुरु बिल्कुलु हथियार हूंदो आहे ऐं बाक़ाइदा हुन वटि तव्हां सही था चओ। इन्हनि खे इहो हथियार जेको आहे ख़तमु करण जो रियासत माना टीवियुनि ते हले थो पियो असां जिते किथे त भई इहे हथियार आहिनि फलाणनि वटि आहिनि, मतिलबु असां उन ते हुकूमत इहो ख़तमु करण जो इहो ई हिकिड़ो तरीक़ो आहे त हुकूमत जंहिं महिल ऑपरेशन कंदी डिस्ट्रिक्ट वाइज़ हिन खे क्लीन अप कंदी, स्वैप कंदी सभिनी खे, त इहो तॾहिं मुमकिन थी सघे थो। हिन वक़्तु कराची जो इम्पोर्टेंट इशूज़ हलनि था, तक़रीबन कराची लाइ त पुलिस जुदा आहे न, पंहिंजी पुलिस जुदा आहे, रेंजर्स कमु करे, ठीकु आहे न, असांजी शिकारपुर जी पुलिस जुदा आहे, सखर जी पुलिस जुदा आहे, लाड़काणे जे अंदरि पुलिस जुदा आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां पुलिस असांजे रिक्वायर्ड अमाउंट खां ॾाढी घटि आहे। सॉरी शाह साहिबु हिकिड़ी ॻाल्हि जी जी राति जो डिफेंस जे सभिनी बंगलनि जे बारे में ॿ टे मोबाइलूं बीठियूं जी, हेॾो प्रोटोकॉल ते जो पुलिस खे लाथो अथव, इनखे वादा कयो न, इन्हनि खे वादो कयो थी वधीक कमु कनि। तव्हां सीएम साहिब जी शायदि पोइ हुन में मीटिंग में न ॿुधी ॻाल्हि जेकी एप्रिशिएट करण जहिड़ी आहे। ज़रूरु कंदासीं। गाॾियूं सरकारी वापसि कयो, अदरवाइज़ भली जेतिरो बि सख़्ती करणी पए, आई डोंट केयर, सीएम साहिब जे स्टैंड सां, इवन दो सरकारी बंगलनि लाइ बि जेके इशूज़ मेजर इशूज़ अचनि पिया। पुलिस तव्हां चओ कराची जी पंहिंजी आहे, पंहिंजनि ज़िलनि जी आहे, हर ज़िले जी आहे, पर हाणे कुझु नवां जेके भर्ती थिया आहिनि ऐं पुलिस जो मां ॾिसो मां हिकिड़ो दफ़ो रेशो घुरायो त असां वटि टोटल आबादी केतिरी आहे, पूरी पुलिस केतिरी आहे, त उहो मां हिते ॿुधाए नथो सघां त पुलिस केतिरी मां छा थो चवां, उहा त घटि आहे, पर मां चवां थो उन मां जो बि वॾो हिसो जो तव्हांजा हाणे अॻे त MPA प्रोटोकॉल में 2 मोबाइलूं काईंदा हुया न, हाणे जेके तव्हांजा चेयरमैन आहे हो थिया आहिनि, हाणे अॻे त खान पाण गाॾी काईंदो हुयो पुलिस जूं ॿ, हाणे खान जे पुट जे कट बि 2 गाॾियूं आहिनि,
न इहो कहिड़ो चेयरमैन आहे जेको ॿ गाॾियूं थो खणी घुमे असांखे बि त ॿुधायो छो त आऊं बि पाण तव्हांजे स्टूडियो में आयो आहियां हिते हिकु ड्राइवर आहे हिकु मां पाण अकेलो मूंसां बि गाॾी कोन्हे ॿुधायां थो इहे फुटेजिस तव्हां ॾिसंदा हूंदो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ये फुटेजेस प्लीज़ तव्हां इहे मां तव्हां मीडिया खे रिक्वेस्ट कंदुसि त इहे MPAs MNAs जेके ईअं जेको तव्हां चओ था ख़ान जे पुट सां बि ॿ गाॾियूं आहिनि त उहो ख़ान बि ॿुधायो पुट बि ॿुधायो साईं खान जा पुट थी विया आहिनि हाणे त पंहिंजो उहे ॿुधायो हाणे ज़िलनि ते ऐं हुननि ते त हाणे अॻे त पंहिंजो हूंदो हुयो चवंदा हुया त भई पंहिंजो मेयर थींदो हुयो पंहिंजो इस्लामुद्दीन शेख साहिबु हाणे त खान जो पुट मेयर थी वियो आहे न तव्हां ॿुधाए सघो था मां तव्हांखे वरी चई सघां थो इन शइ जे लाइ त ठीकु आहे जे हुते कंहिं बि खान खे त प्रोटोकॉल मिले थो इंटाइटल्ड आहे त हुनखे न खणणो घुरिजे जे हुनजी इंटाइटलमेंट आहे त हू इंटाइटलमेंट जे हिसाब सां खणे असांजा जेके मिनिस्टर साहिबान आहिनि ऐं इहो चई सघां थो सुबुह जो असेंबली वेंदे बि त जेतिरी हुनजी इंटाइटलमेंट आहे हू उन तरीक़े सां ईंदा आहिनि अदरवाइज़ ओवर प्रोटोकॉल त असांजो CM साहिब ई नथो हिनखे लाइक करे शाह साहब तव्हांजी वॾी महिरबानी थैंक यू वेरी मच पूरो थिए थो तव्हांजी वॾी महिरबानी तफ़सील सां गुफ़्तगू थी आई होप के जेके ॿ मेजर इशूज़ पाण अॼु गुफ़्तगू कया आहिनि हिकिड़ो जेको आहे मदरसनि जो ऐं ॿियो गैर क़ानूनी हथियारनि जो इहे ॿिया अहिड़ा मसइला आहिनि जेकॾहिं असां इन ते सिंध गवर्नमेंट इन ते सीरियसली एफर्ट वठे ऐं उनमें जेके मीडिया जे हवाले सां असांजी जेका ज़िमेदारी हुजे उहो पूरो कयूं त शायदि असां हिन सोसाइटी खे दहशतगर्दी खां ऐं पंहिंजो लाक़ानूनियत खां घणो परे करण में कामयाबु थींदासीं आई होप कि तव्हां उनमें पर्सनली एफर्ट वठंदा ऐं तव्हांजी हुकूमत उनमें को असांखे न थी नाज़रीन गुफ़्तगू तव्हां ॿुधी प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो पंहिंजे मेज़बान फयाज़ नशीद